ही पैदल काफ़िलो सदन खां हलंदो अचे थो, हलंदो रहंदो इंशा अल्लाह ताला। हिन जा छा फ़ाइदा आहिनि? हे असां ग़रीबनि जो हिकिड़ो हज आहे। हिन पैदल करण में को रोशो कोन्हे। हिन पैदल वञण सां 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां जमायत पढ़ंदी आहे। जेको न पढ़ंदो उन ते रोट रखियो वेंदो आहे। रोट रखण जे करे उन ते उहो असरु पवंदो आहे जो अगरि उहो नमाज़ कज़ा न कंदो आहे, गुसाईंदो न आहे। उन खां अलावा जेको ग़लति अल्फाज़ कंदो आहे उन ते बि रोट रखियो वेंदो आहे, यानी हिकिड़ो सिंधी में ॾंड। उन करे ही 15 ॾींहं जो काफ़िलो आहे। हूअं बि जॾहिं उमिरो करणु वञिबो आहे उन में हुकुम 40 नमाज़ां गॾु पढ़ो, ताकी उन जो जेको रिज़ल्ट आहे त जंहिं महिल 40 नमाज़ां तकबीर उला सां गॾु पढ़ंदो त उहो माण्हू नमाज़ी पको थी वेंदो आहे। पर हीउ काफ़िलो त 15 ॾींहंनि जो आहे। इहे 15 ॾींहं 5 वक़्त नमाज़ पाबंदी, सोम, सलात, हबीब करीम ते दुरूद पढ़िया वेंदा आहिनि। पोइ छा रिज़ल्ट मिलंदो आहे त असां जमायतुनि जो जेके पैदलनि जो रूहानियत टाइट थी वेंदी आहे। उन खां अलावा जिस्मानी खोड़ सारियूं बीमारियूं आहिनि जेके न पंधु वञण जे करे उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हूअं बि भेटाई साईं फरमाया त वो कंदी वत मतां वो विसारीं, रंदनि मथां रत हार त पसी हो तखे। ज़रूरु तकलीफ़ थींदी आहे, पेर सुजंदा आहिनि, पिनियूं सुजंदियूं आहिनि, लेकिन मिठा वारी जेका फ़रहत मिलंदी आहे उनजो नमूने और आहे। उन खां अलावा दुनिया जा माण्हू सफ़र कंदा आहिनि साइकिलनि ते, मोटर साइकिलनि ते, उन सां डॉक्टरनि जी टीम गॾु हूंदी आहे, लेकिन असां गौसी जमायत जो ही डॉक्टर आहे। ही हासो मुबारक जॾहिं कोई जमायती थकी पवंदो आहे, उनखे बुखार ईंदो आहे, सुस्ती थी पवंदी आहे, त हीअ जमायती चौधारी हल्को करे अहिड़े नमूने फ़क़ीर हासा मिलाए उहो जमायत सगुर हेठि वेंदा आहिनि। हे मुर्शिद गौस ॾिनल हासो आहे, हीअ असांजी तलवार बि आहे, हीअ असांजे लाइ वॾो हथियार आहे। उनजे मथां रखी पोइ छा हणंदा आहियूं? हज़रत पीर गौस बहाल हक़, सखी पीर गौस बहाल हक़, दमदम पीर गौस बहाल हक़। उहा हिन नारे जे सदके रूहानी बरकत थींदी आहे, अता थींदी आहे। उहो मरीज़ सेहतमंद थी वरी काफ़िले सां रवा तमामु हूंदो आहे। बिल्कुलु इहा आहे त गिचीअ में ॻारो पाए गौस जो ग़ुलाम बणिजी विख विख ते इहो नारो लबनि ते हुजे, ज़िंदाए गौस, ज़िंदाए गौस, ज़िंदाए गौस, ज़िंदाए गौस। मुश्किल आसान, मुश्किल आसान। हज़रत पीर गौस बहावल हक़, सखी पीर गौस बहावल हक़, मदद पीर गौस बहावल